अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस पाकिस्तान के गैर मुस्तकिम करण लाइ भारतीय रियासती दहशतगर्दीअ ते सख़्त गणतीअ जो इज़हार कयो। कोर कमांडर्स चयो आहे त भारत आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं बलोचिस्तान में बदअमनीअ खे हवा ॾेई रहियो आहे। खिते खे मुतासिर करण वारियूं भारतीय कोशिशूं खिते जे अमन ऐं सलामतीअ ते हमलो आहिनि। मादरे वतन जो मज़बूतीअ सां दिफ़ा कयो वेंदो। सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस सबबि शाम 6 वॻे खां कारोबारी मर्कज़ बंदि करण वारे हुकुम ते वापारियुनि अमल न कयो। कराचीअ जो सदर, तारिक रोड, ज़ैनब मार्केट, हैदरी मार्केट, जामिया क़िलात समेत अक्सर कारोबारी इलाइक़ा खुलियल। हैदराबाद जी रेशम गली, शाही बाज़ार, गुल सेंटर समेत अक्सर केतिरा ई कारोबारी इलाइक़ा खुलियल रहिया। वापारी हज़रात चयो आहे त 6 वॻे दुकान बंदि नथा करे सघूं। समूरे मुल्क में कोरोना वायरस वधीक 48 हयातियूं गिड़काए वरितियूं। 2954 नवां केस बि रिपोर्ट। सिंध में कोरोना विघे 24 कलाकनि दौरान वधीक 13 ॼणा फोत। कोरोना विघे फोत थियलनि जो अंग वधी 2058 थी वियो। 1382 नवां केस बि ज़ाहिर। वरी वज़ीर मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 591 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि ऐं 16218 मरीज़ इलाज हेठि आहिनि। सिंध हुकूमत पारां दरगाहूं बंदि करण वारे फ़ैसिले ते अमल करणु शुरू। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर लाल शहबाज़, हज़रत सचल सरमस्त ऐं ॿियूं समूरियूं दरगाहूं सील करे पुलिस खे मुक़ररु कयो वियो। समूरियूं दरगाहूं 31 जनवरी ताईं बंदि रहंदियूं। वफ़ाक़ी काबीना रेप केसिस में मुलविस जवाबदारनि खे नामज़द करण समेत सख़्त सज़ाऊं ॾियारण लाइ सिफ़ारिश जी मंज़ूरी ॾेई छॾी। 4 वफ़ाक़ी वज़ीरनि पारां रेप केसिस जे जवाबदारनि खे सरेआम फाई ॾियण जी तजवीज़। PIA जे 3500 मुलाज़िमनि खे नेकाली ॾियण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। वज़ीर आज़म चयो आहे त क़ानून साज़ीअ वारे अमल खे शफ़ाफ़ बणायो वेंदो। पहिरें मरहले में रेप केसिस जे जवाबदारनि खे नामज़द करण तरफ़ वञणो पवंदो। गुज़िरियल ॾींहुं 8 मोहरी लॻु CIA पुलिस ख़िलाफ़ कचो पको इस्ताफ़ वटि ॻोठाणनि रांझो आराई ऐं गुलाम हैदर जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त CIA पुलिस इंचार्ज मुबीन पड़ियार ऐं ज़फ़र ज़रदारीअ पुलिस साण करे असांजे पीरसन पीर नसीर अहमद आराईअ खे बेगुनाह गिरफ़्तार करे, जंहिंखां पोइ असांजे पीरसन पीर नसीर अहमद मथां B सेक्शन थाणे ते कूड़ो केस मढ़ियो वियो आहे, जेको सरासर असां सां ज़ुल्म आहे। CIA पुलिस इंचार्ज मुबीन पड़ियार ग़रीब मिसकिन माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। केरु पुछण वारो न आहे। ॻोठाणनि चयो त असांजे पीउ ते कूड़ो केस ख़तमु करे इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में असां पुलिस चढ़ाई ऐं कूड़े केस ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं। सिंध हुकूमत पारां कोरोना सबबि 6 वॻे दुकान बंदि करण वारे अमल ते नौशर फेरोज़ में सख़्तीअ सां अमल कयो पियो वञे। AC ऐं असिस्टेंट मुख़्तियारकार शाम जो 6 वॻे पुलिस जी नफ़री साण करे शाही बाज़ार, रेशम गली, अलावारो चौक, ठारू शाइस्ताब समेत समूरे शहर जा कारोबारी मर्कज़ बंदि कराए वरिता। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद अबरार अहमद जाफ़र जी हिदायतुनि ते नवाबशाह में ऑपरेशन जारी। जंहिं सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर नवाबशाह, रेवेन्यू ऑफिसर ऐं एंटी इंक्रोचमेंट फोर्स सां गॾिजी ईसाइनि जे क़ब्रस्तान ते थियल गैरक़ानूनी हद दख़लियूं हटाए क्रिश्चियन कम्यूनिटीअ जे हवाले कयूं वयूं ऐं हुन चयो त हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन हलंदड़ आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।